बगदाद जो शहरा चो सुभान अल्लाह, डाडे चो सुभान अल्लाह। इमाम आजम मदरसे में पढ़ो घर पे वने, उन जमाने में अब्बासी खलीफो हो कंहिंजी हुकूमत ही अब्बासी खलीफो आ, उन जी हुकूमत आ। ईसाई हिकड़े बादशाह अब्बासी खलीफे मुसलमान दे टे सवाल लिखी मोकिलिया, ऐ बादशाह तू पांजे मौलविन खे चओ त जवाब ॾियनि, जे जवाब मिलंदा त अकुल सां मञींदुसि, पर क़ुरान सां न, हदीस सां न, छो त मां ईसाई आहियां, मुंहिंजो क़ुरान सां वास्तो न आहे, हदीस सां वास्तो न आहे। अकुल सां मूंखे समझाए, अकुल सां मूंखे ॿुधाए, अकुल तव्हांजो असांखे वाज़ो करे ॿुधाए। इन टिनी सवालनि जा जवाब आलिम ॿुधाइनि, जे जवाब मिलिया त ठीकु आहे, जे जवाब न मिलिया त पोइ ॿ शर्त हल, या त असां ईसाइन जी ढल भरियो या वरी जंग कयो। वॾी ॻाल्हि आहे, जागो थाला निंड अथव, जागो था न, सवाल घणा ॿुधो, जवाब छा सां खपे, अकुल सां, क़ुरान सां न, हदीस सां न, जो ईसाई आहे कोन थो मञे। बादशाह हर से न को जंग करे सके, न को ईसाइन खे ढल ॾेई सके, मोल खे घुराए चो मौलवियो राज मोलन जा गर्चा ओ एलची जेको सवाल खणी आयो वो भी कुर्सी रखी अची वेठो, बादशाह भी वेठो, वजीर भी वेठा, ये मुअज़्ज़ज़न जी स्टेज ठही, आलिम भी वेठा, बी खल्क जी हजारन जे तादाद में वेठी। सुबह का शाम ताईं मौलविन मथो हयो पर ईसाई मने कोने, काना का इड़ती फिरती दयो वेठो आ। मौलवी तारा घणो कुरान हदीस दलील दलाल जन पर जवाब ठहे, छो तो कुरान मने कोने पियो। सवाल ॿुधो, पारो पारो सवाल ही आ त अल्लाह का अग में छा हुयो, चओ चओ अल्लाह का अग में एक सवाल। ॿियो सवाल हुआ त अल्लाह जो मुंह मुबारक काॾे आ, टियों सवाल हुयो एलची थो करे ईसाई त अल्लाह पाक हाणे हाणे छा थो करे। ईसाई जो तो इन में बुझाईंदो सान, जरूर चवंदा अलाह सिज थो लाहे त मां चवंदो मां खुदा मींहुं बि वसाईंदो आ, चवंदो सास अलाह मींहुं थो वसाए, चवंदो सास अलाह हवा बि घुलाईंदो आ, चवंदो हवा थो घुलाए, चवंदो मां अलाह मारींदो बि आ। केतिरा कम ॿुधाईंदो रूई ज़मीन में किरोड़े कम कादर जा, कहिड़ो कहिड़ो ॿुधाईंदो मुझाईंदो सान, न को ॾसे सघंदा न को पूरा पवंदा, या जंग कंदा या डंडो ॾींदा। हाणे आलिम सुबुह खां शाम ताईं मथो पिया हणन, कंहिं कोन ॿुधायो। इमाम आज़म मदरसे मां किताब खयो, 8 साले जो ॾींगरड़ो आ, उहो बची भर में बीठो आ, ॾिठई त बादशाह खां भी पघर थो वहे, मौलविन जा भी बूथ लथा पिया हल, ईसाई सो कर कढियो वेठो आ। इमाम आज़म फरमाए थो नंढड़ो ॿारड़ो आ, छा ॻाल्हि आ, चवनि था ही ॻाल्हि आ। इमाम साहब फरमाए थो बादशाह खे चओ जे मोकल जो त मां थो जवाब ॾियां। या रसूल अल्लाह, यार भली जायूं माहिरूं संदियूं सालिहल, माशर जे मैदान में उन्हनि दाज मिलल, बाक़ी ॿियल वेचार ओ जागा अजाया कया। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, नंढे वॾे ते कोने को ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युतीहि मन यशा, वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम।
रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाइंदो आ मां रब जी मेहरबानी आ न को नंढे ते आ न को वड्डे ते आ न को घणे इल्म पढ़ण ते आ न को थोड़े ते आ जे ते रब राज़ी थी पवंदो आ त चाहींदे ई ॼाण हूंदो आ मां जे पेटा ईंदो आ त पढ़ियो ईंदो आ मां जे पेटा ईंदो आ त ख़ल्क़ खे थी पढ़ाईंदो आ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजनि बंदनि खे तौफ़ीक़ अता फरमाईंदो आ ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मां तोखे ॿुधाए छॾियां इहा मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ॻाल्हि यादि आ विसरी वई हाणे से सुबुह खां शाम ताईं जो मसइलो हल न थियो बादशाह बि वैल में मौलवी चढ़ा बि खुशकियूं चढ़ियूं हाणे नंढड़े ॿार चयो त मसइलो मां थो हल कयां सभु कंहिं चयो यार मन जान छुटे छा चयो वठी जो नंढे साम्हूं अची बीठो आहे बादशाह कुर्सी ते वेठो आ ईसाई भी कुर्सी ते वेठो आ वजीर भी कुर्सियुनि ते वेठा बी ख़ल्क़ हेठ वेठी आ इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह गुलाब जे गुल जहिड़ो आ साम्हूं अची बीठो आ अब्बा तूं जवाब ॾींदे फरमाइनि था इंशाअल्लाह ताला जवाब ॾींदुसि पर शर्त मुंहिंजो आ जवाब मां ॾींदुसि न ईसाई खे कलमो भरणो पवंदो ला इलाहा इल्लल्लाह आगे कुछ भी कोने जेको हकीकत में हिकु आहे तंहिंखां बि आगे कुछ कोने या रसूल अल्लाह हक चार या कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद खुदा अहद चो खुदा पंहिंजी ज़ात में अहदा पंहिंजे सिफ़ात में वाहिदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अहिड़ो अहदा जो गानाटो कोन्हे अल्लाह ताला जे लाइ चयईं ओ ईसाई तूं तो चवीं अल्लाह खां अॻु में छा आहे जेको अंगनि में हिकु आहे उन खां अॻु में कुझु कोन्हे जेको हक़ीक़त में हिकु आहे तंहिंखां बि अॻु में कुझु नारा लॻी आहे माण्हू इमाम आज़म खे कुल्हे ॾेखारी अबा लाहियो मूंखे लाहियो त हिन जो कमु लाहिया जवाब ॾियासीं कलमो भरायासीं कुल्हे खां लथो आहे हेठि आयो आहे अबा ॿियो सुवाल कर हाणे जी नकली वरिती सना भाए मसप वया वासी गन जा जनिय जी झड़प हाथी हंधा नचरे जेड़ो तेड़ो जान कोने जंहिंजे मदीने वारो मीर चयो आ त सिराज उम्मती अबू हनीफा मुंहिंजे उम्मत जो ॾियो इमाम आज़म अबू हनीफो अचे वतो जरा मदीने वारो साईं खुशखबरी ॾेई वञे अबा जहिड़ो तहिड़ो हूंदो चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह ॿियो सुवाल कर हाणे साईं ईसाईअ खे खुशकी चढ़ी वई ॿियो सुवाल अल्लाह जो रुख काॾे अल्लाह जो मुंह काॾे इमाम आज़म फरमाइनि था जवाब को ॾींदुसि पहिरीं मेणबती खणी अचो मेणबती खणी आया चई हिन खे ॿारियो जंहिंमहिल मेणबती ॿरी आहे तंहिंमहिल इमाम साहब फरमाइनि था ईसाई मूंखे ॿुधाए न मेणबतीअ जो मुंहुं काॾे आहे चवे थो हे नूर आहे रोशनी आहे हिन जो काॾे बि मुंहुं मुक़ररु कोन कबो जाॾे काॾे आहे छो त रोशनी जाॾे काॾे हूंदी आहे इमाम साहब फरमाइनि था हीअ मेण मां ठही आहे धागे मां ठही आहे माचीस सां भरी आहे धागो न हुजे त कुझु न अचे मेण न हुजे त कुझु न अचे इन जो मुंहुं जाॾे काॾे आहे जेको अल्लाह नूर समावात वल अर्ज़ जेको रब करीम आसमाननि ज़मीननि जो हक़ीक़ी नूर आहे तुंहिंजी बत्तीअ जो मुंहुं जाॾे काॾे आहे त ऐनमा तुवल्लू फसम्म वजहुल्लाह जाॾे बि तवज्जो कयो त ओॾे
तव्हांखे अल्लाह जो तवज्जो नज़र ईंदो। ताजे करे ये नथो चई सघे तो ओलह आया ओभर आ ॾखिण आया उत्तर आ हेॾे आ न न जो तो नूर जाने काने हूंदो आहे। ईसाईअ जी रहंदी खंदी कत धोपी वई। बाक़ी हिकिड़ो सवाल इमाम साहब समा से हिकिड़ो सवाल कर कि अल्लाह हाणे छा थो करे। इमाम साहब मां पढ़े जो नौकर कोन आहियां। कानून आ जेको ॿुधाईंदो आहे सो कुर्सी ते वेहंदो आहे, जेको ॿुधंदो आहे सो हेठि वेहंदो आहे। मांखे कुर्सीअ ते वेहार, बस सुवाल तोखे सही ॾिना अथमि, टियों तॾहिं रसीद जॾहिं कुर्सीअ ते वेहंदुसि तूं हेठि थी वेहो मां मथे वेहा। सुवाल कर त जवाब ॾियां, माण्हुनि खईं डूहे लाथुसि। ज़िंदाबाद बादशाह जो सच थो चवे, जेको ॿुधाईंदो आहे सो कुर्सी ते वेहंदो आहे, ॿुधण वारा हेठि वेहंदा हेठि लहो। हाणे मजबूर थी बि लथो हेठि वेठो जे सुवाल कर कि हाणे हाणे अल्लाह छा थो करे। इमाम आज़म फरमाइनि था हाणे हाणे अल्लाह किरोड़े कम थो करे, पर हिकिड़ो कम इहो कयो अथई जो तोखे कुर्सी तो लाहे मूंखे कुर्सी ते वेहारियो अथई। जिंदाबाद। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त वीर ए भली जायूं माहिरूं सदियूं साल हल माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलल बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। जंहिंमहिल इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह उन जा टई जवाब ॿुधाया। ईसाई तो चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया पर हाणे